पंजाब में बोर्ड वारी सूरताल बरक़रार। चनाब दरिया में बोर्ड सबब पानी मुल्तान डिवीज़न में दाख़िल 138 आबादियूं बुॾी वयूं। फसल बि मुकमल तौर ते तबाह। रावी दरिया में बोर्ड जी वहकरनि जी शिदत घटाइण लाइ माई सफ़ूरा बंदि टोड़ियो वियो। आवाम पंहिंजी मदद पाण तहत महफ़ूज़ हंधनि ॾांहुं लॾपलाइण ते मजबूर। भारत तरफ़ां वधीक 5 लख क्यूसेक पाणी छॾण सबबि फ्लड अलर्ट जारी। दरियानि में बोर्ड जे वहकरनि जी आमद जे बाबति अलर्ट जारी। NDMA जो चवणु आहे त 4 खां 5 सेप्टेम्बर दौरान रावी चनाब ऐं सतलज जा वहकरा पंजंद ते गॾु थी वेंदा। टिनी दरियानि खां ईंदड़ बोर्ड जी वहकरनि सबबि पंजंद ते महाबोर्ड वारी सूरताल पैदा थियण जो ख़दशो आहे। चोमासे जो 9 स्पेल ईंदड़ 24 खां 48 कलाक ताईं जारी रहण जो इम्कान आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त पंजाब जे दरियानि में ग़ैर मामूली बोर्ड सिंध लाइ ख़तरनि में इज़ाफ़ो बणिजी रही आहे। जनाब रावी ऐं सतलज जे पाणी जो वहकिरो मरहलेवार सिंध में दाख़िल थींदो। उहो सिलसिलो जारी रहियो त सिंधु दरिया जे पाणी खे महफ़ूज़ तरीक़े सां समुंड ताईं पहुचाइण में कामयाब थी वेंदा। कालाबाग डैम ते ॻाल्हि ॿोल्हि नाहे थी। CCI इजलास जा मिनट्स वाज़े आहिनि। डैम ऐं कैनाल मनसूबनि खे मौजूदा बोर्ड जी सूरताल सां ॻंढणु दुरुस्त नाहे। सूबाई वज़ीरनि, फोकल पर्सन ऐं सलाहकारनि तरफ़ां सिंध जे मुख़्तलिफ़ शहर में दरिया जे बंदनि जा दौरा, इंतज़ाम जो जाइज़ो। वॾे वज़ीर जे सलाहकार बाबल ख़ान भयो ऐं PPMPA नाज़र मक़सी तरफ़ां लाड़काणे ज़िले जे दरियाई बंदनि जा दौरा। मेहड़ भरिसां PPMPA फयाज़ अली बुट तरफ़ां LS बचा बंद जो दौरो। कच्छ जे इलाइक़े में बोर्ड जी पाणी जी सूरताल जो जाइज़ो वरितो। मरी वेंदासीं पर दरिया खे किथां बि कट हणण न ॾींदासीं। हिकिड़े पासे खे ॿोड़े ॿिए खे बचाइण मसइले जो हल नाहे। नादर मक़सी बंदनि जी निगरानी कई पई वञे, पाणी जे गुज़रण ताईं निगरानी कई वेंदी। बाबल ख़ान भयो LS बंदि मज़बूत आहे, कंहिं बि शहर खे को बि ख़तरो नाहे। बोर्ड मुतासिरनि खे कंहिं बि सूरत में अकेलो न छॾियो वेंदो। फयाज़ बुट। गज़ा में इसराइली बमबारी सबबि वधीक 73 फ़लस्तीनी शहीद। इसराइली फ़ौज गज़ा में इमदाद विरहाईंदड़नि मर्कज़नि जे वेझो वारे हंधनि खे बि निशानो बणायो। बुख विघे वधीक फ़लस्तीनी ज़िंदगी जी जंग हाराए विया। ॾोकार विघे 131 ॿारनि समेत फ़ौतगियुनि जो अंग वधी 367 थी वियो। फ़लस्तीनी मज़ाहमती तंज़ीम हमास जाम ग़ज़ा मुआहिदे ते राज़पो ज़ाहिर करे छॾियो। अल जज़ीरा मूजिबि मुआहिदे तहत इसराइली यरगमालनि जे बदिले फ़लस्तीनी क़ैदियुनि खे आज़ादु कयो वेंदो। गॾियल अरब इमारात इसराइल खे ख़बरदार कयो आहे त वालारियल ओलहंदे किनारे खे ज़म करण जी कंहिं बि कोशिश खे ॻाढ़ी लकीर सम्झियो वेंदो। इमारती सहकारी वज़ीर लाना नसीबा जो चवणु आहे त अहिड़ो क़दम इब्राहिम मुआहिदे खे नुक़सानु पहुचाईंदो। ऐं नाइजीरिया जी उतरंदे रियासत नाइजर में ॿेड़ी दरिया में ॿुॾण सबबि 60 ॼणा फ़ौत, केतिराई गुम। बरतानवी परॾेही ख़बरूं इदारे जो चवणु आहे त ॿेड़ी नाइजर रियासत जे ज़िले मारलाले जे संगान सौले खां तोगा लाइ रवानी थी रही हुई। ॿेड़ी में 100 खां वधीक मुसाफ़िर सवार हुआ। गुम थियण जी ॻोल्हा लाइ रेस्क्यू